तव्हां गॾु हूंदो। सरिया जा सन्हा दाणा आहिनि पर मुत हूंदा आहिनि कंहिं गोथरी में, कंहिं कटे में, कंहिं बोरीअ में जॾहिं बंदि हूंदा आहिनि त भले तूफ़ान छो न हुजे, केतिरी अंधारी छो न हुजे, उनखे हिलाए नथी सघे। पर जे सन्हो दाणो जॾहिं तव्हां तेलीअ खां, बोरीअ खां, कटे खां ॿाहिरि कढंदो त उनजो नाल निशान ई कोन्हे रहंदो। हिन में तव्हां जूं वॾियूं महिनतूं आहिनि ऐं वॾियूं तकलीफ़ूं आहिनि। मां तव्हां सभिनी खे यूनिट जे दोस्तनि खे, भेणनि खे इहा गुज़ारिश कंदुसि त हिक ॿिए जो एतिराम कनि ऐं शफ़क़त मोहबत सां हलो। अगरि मोहबत सां, शफ़क़त सां, एतिराम सां हलंदो त इंशाअल्लाह ताला आइंदा ॾींहं मुस्तक़बिल तमामु हुई आहे। बाक़ी अगरि असांजा गुज़िरियल दोस्त जेके हुया जीअं इलेक्शन करे आया, सदर जो मोह पंहिंजो, जनरल सेक्रेटरी जो मोह पंहिंजो ऐं ॿिया दोस्त जंहिंमें हींअर बि रुबेल वारा असांजा शेर वारा उहे तव्हांजी मौजूदगी आहिनि तव्हां वटि। ॻाल्हि इहा आहे त जॾहिं तव्हां पंहिंजो पाण में मुतफ़िक़ थींदव तव्हांजे सफ़र में आसानी थींदी ऐं आइंदा बि इंशाअल्लाह ताला ऐं तव्हां ई हूंदो इंशाअल्लाह। ऐं आपा तमामु हिकिड़ी बहादुर अज़मान अथव, हिन जो एतिराम कयो। ऐं तंज़ीम जे अंदरि हिकिड़ो तमामु घणो डिसिप्लिन हूंदो आहे, एतिराम हूंदो आहे। उन जो ख़्यालु रखंदे हिक ॿिए जो भरण रखो। तंज़ीम तमामु वॾी शइ आहे। तंज़ीम जेकी आहे उहा असांजी तव्हांजी सुञाणप आहे। अतिन खे या असांजा नवां दोस्त जेके आयल आहिनि इन्हनि खे ख़बर हुजे या न हुजे, पर असांजा उस्ताद प्राइमरी जेके आहिनि उहे सिंध में एकलव्य पंटीह हज़ार आहिनि ऐं सिंध जो को बि अहिड़ो डिपार्टमेंट कोन्हे को जंहिंमें एतिरी जेको आहे सो एसडी हुजे या एतिरा एम्प्लॉइज हुजनि। इहा तंज़ीम आहे जेके अॼु तव्हां मुंहिंजे ख़्याल में 1.5 लख रुपया पघार खणो था ऐं 100 स्केल में तव्हां वेठल आहियो। इहा तंज़ीम जी महिरबानी आहे। गवर्नमेंट खे को लाचार कोन्हे को त असांखे घर वेठे टाइम स्केल ॾियणी या जेको आहे ग्रेड ॾियणी। ज़ाहिर आहे उन में तमामु घणो कुझु अचे पियो। त मां तव्हां मां ऐं सिटी जे उस्ताद साहब मां इहा उमेद थो रखां त आबा सां भरपूर ताउन कर ऐं हुन सां असांजी सीनियर अॻवान आहे आपा नरगिस। मुंहिंजे ख़्याल में त उन जूं तमामु तंज़ीमुनि जे लाइ घणियूं महिनतूं आहिनि ऐं मां अगरि पंहिंजे भाउ जो, पंहिंजे बचे जो तफ़ज़ुल जो नालो जे न वठां त मुंहिंजे ख़्याल में तफ़ज़ुल सां नाजाइज़ी हूंदी। आपा साइमा आहे, उन्हनि जो बि आपा वारनि सां तमामु घणियूं महिनतूं आहिनि। उहे बि हिन ॾुखे वक़्त में उन्हनि सां साथ ॾेई ऐं मां इहा सभिनी खे दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त आइंदा अॻियां इलेक्शन अचे पई डिस्ट्रिक्ट जी, हर माण्हू उमेद रखंदो आहे। त मां बि उमेद खणी तव्हां आयो आहियां त भई मुंहिंजो अॼु तव्हां वटि इहो आख़िरी ॾींहुं हुयो। मुंहिंजी अॼु चार्ज मां छॾींदुसि ऐं वरी ज़िंदगी रही, वरी तव्हां दोस्तनि, तव्हां उहिदेदारनि पंहिंजे साथ जे साथ ॾिनो त वरी इंशाअल्लाह ताला हिननि महफ़िलनि में हिननि दोस्तनि सां गॾु हूंदासीं इंशाअल्लाह। तमामु दोस्तनि जो महिरबानी। अल्लाह